बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, तमामु घणियूं शिकायतूं या तमामु घणा जेके मसइला असांजे काटन किराब सां अचनि पिया, उन जा असां पाण ज़िम्मेवार आहियूं। कीअं ज़िम्मेवार आहियूं? असां पढ़ियल लिखियल माण्हू थी करे ग़ैर मयारी कंपनियुनि जा, ग़ैर मयारी ज़हरनि जा पंहिंजे फील्ड में, पंहिंजी रोज़ी में बि उन्हनि जी एडवर्टाइज़ हिकिड़े नंढड़े मक़सद जे करे कयूं था। हू असांखे एकड़ जी, 2 एकड़नि जी दवा फेरी में था ॾियनि। असां इहा सिंध सां, पंहिंजे आबादगारनि सां दुश्मनी था कयूं। इन जी सख़्तु लफ़्ज़ में मुज़म्मत थी करे, तव्हां केॾा बि पढ़ियल लिखियल हुजे, केॾा बि ॾाहा हुजो, पर इहा जेकॾहिं तव्हां बेवकूफ़ी कयो था या इहो जेको तव्हां दुश्मनी कयो था न, इहा हिकिड़ी वॾी दुश्मनी आहे। सो आबादगार दोस्तों, टेम्परेचर तमामु ज़्यादा आहे, उनजो वॾो इशू आहे। वणनि जे फसलनि ते मसइला आहिनि पंहिंजी जाइ ते। पर हाणे हीअ मुंहिंजा वण आहिनि, हीअ मुंहिंजे, तव्हां ॾिसंदो त क़द मुंहिंजी आहे तक़रीबन 5 फुट ऐं 9 इंच 10 इंच आहे मुंहिंजी क़द, ठीकु आहे। त हीअ मुंहिंजा वण जेके आहिनि तक़रीबन 4.5 फुटनि खां मथे आहिनि। अहिड़ा वण मूं कोन ॾिठा आहिनि। अॼु मां आयो आहियां टंडोजाम खां, पंहिंजे ॻोठु आयो आहियां। हिननि में जेकॾहिं तव्हां माल ॾिसंदो, गोगड़ो तमामु 111 वैरायटी आहे, ऐं हिन में हीअ जेको आहे फुटी बि अचणु शुरू थी वई आहे। हिन में जेको आहे सुठी माना जेको आहे वणनि में गोगड़नि जो सिलसिलो ऐं मथे गुलबाटी वग़ैरह हिन में माल अचे पियो। ओवरऑल किराब जी कंडीशन जी मिसाल तव्हांखे ॾेखारियां, ॾिसो हीअ क़द जा केतिरा सुठा ऐं सुहिणा पिया था लॻनि। पर हिननि में वाइट फ्लाई बि आहे, थ्रिप्स बि आहे, जेसिड बि आहे। उन खां अलावा जेको आहे असांजी गुलबाटी बि थोरो थोरो छाणीनि पिया था। मसइलो छो आहे त टेम्परेचर ज़्यादा आहे। उन खां अलावा हीअ ॾिसो न, टेम्परेचर ज़्यादा आहे ऐं असांजो जेको आहे हिननि ते इंसेक्ट पेस्ट जो अटैक ज़्यादा आहे, ठीकु आहे। इनशाला हिन खे जेको आहे थ्रिप्स, जेसिड, एफिड जेके बि आहिनि, वाइट फ्लाई आहे, इन्हनि जो स्प्रे बि कयूं था। उन खां अलावा पोटाशियम नाइट्रेट ऐं जेको आहे इनखे बोरान जो स्प्रे करायूं था। इनशाला इनखे गुलबाटी या जेको असांजो गोगड़ो आहे उनखे बि ताक़त मिलंदी। ओवरऑल सुठा थिया आहिनि ॾाढा। मां अहिड़ा वण तमामु घटि ॾिठा आहिनि। ऐं हीअ बिल्कुलु जेको आहे पोखी आहे असांजी अप्रैल में, 10 खां 15-20 अप्रैल जे विच में आहे। पर मूंखे इहा कंफर्म न आहे त कहिड़नि जेको आहे तारीख़नि ते आहे, या जेकॾहिं मिसाल 10 अप्रैल खां पहिरियां आहे, पर अप्रैल महीने में आहे, 10-15 ॾींहंनि जो जेको आहे तव्हां कंसीडर करे वठो। सुठा वण थिया आहिनि। प्रॉपर मैनेजमेंट न कंदासीं, ईअं नुक़सानु खाईंदासीं। ग़ैर मयारी ज़हर, ग़ैर मयारी ॿिज इस्तेमालु कंदासीं, ईअं नुक़सानु खाईंदासीं। फर्टिलाइज़र मैनेजमेंट सही न कंदासीं त नुक़सानु खाईंदासीं। शुरूआति खां फर्टिलाइज़र न ॾींदासीं, पोटाश ऐं फास्फोरस वारा भाण शुरूआति खां न ॾींदासीं, ॿूटो असांजो ताक़तवर जानदार ॿूटो न थींदो त उहो बीमारियुनि सां विड़ी न सघंदो, टेम्परेचर सां विड़ी न सघंदो। वाटर स्ट्रेस जी जेकॾहिं पोज़ीशन या ड्राउट कंडीशन अची वेंदी त उन सां विड़ी न सघंदो। इहे सभु शयूं मद्देनज़र रखो। ख़ुदा पंहिंजी सिंध जा ख़ैर ख़्वाह थियो। सिंध जी सरज़मीन ते छा पियो थिए, ठीकु आहे। हिते असां वटि क्लाइमेट चेंज जा केॾा इशूज़ आहिनि। क्लाइमेट चेंज असांखे केतिरो वकिरो वियो आहे। ख़रीफ़ सीज़न जा जेके फ़सुल आहिनि, रबी सीज़न जा जेके फ़सुल आहिनि, असां वटि उन्हनि में सभिनी में मसइला था अचनि। तव्हां ॾिसो न, असांजे टेम्परेचर स्ट्रेस जे करे, टेम्परेचर जे करे असांजो ॿूटो ऐं मौसम तब्दील हुअण जे करे असांजूं बीमारियूं, माना इहे सभु शयूं असांखे गॾिजी वकोड़े वियूं आहिनि। इहे असांखे, इन्हनि असां ते शदीद अटैक करणु शुरू थी विया आहिनि। हाणे जेकॾहिं असां इन्हनि ग़लति शयुनि जी हिमायत कंदासीं न, त असां कोन कामयाबु थींदासीं। आबादगार मूंखां पुछा कनि था त कहिड़ो स्प्रे कयूं, कहिड़ो ज़हर इस्तेमालु कयूं, कहिड़ी कंपनी इस्तेमालु कयूं। असां जेकॾहिं तव्हांखे कंपनी ॿुधाईंदासीं त सुभाणे तव्हांखे कहिड़ी बि शइ ग़लति मिलंदी न, तव्हां डीलर ॾे वेंदो, असां तव्हांखे जेका शइ ॿुधाईंदासीं डीलर उन्हनि वटि न हूंदी, हू तव्हांखे मुतमइन सीर पढ़ी ॾाढो बहितरीनु तरीक़े सां तव्हांखे जेको आहे मुतमइन करे तव्हांखे हिकिड़ो ग़ैर मयारी ज़हर ॾे प्रोडक्ट ॾींदो। पोइ असां तव्हांखे छा कंदासीं, प्रोडक्ट तव्हां पंहिंजे डीलर ऐं जेको आहे कंपनी नुमाइंदे जे सां वठो, ठीकु आहे न। असां ॾिसूं पिया त असांजी सिंध में छो आहे, असांजी सिंध ग़लति शयुनि जी मार्केट छो थी वई आहे, छो जो असां पाण ज़िम्मेवार आहियूं। असां पाण उन्हनि सां जेको आहे न, असां चाहियूं था त असां अहिड़ा ई माना बदनीयत इंसान रहूं। सो पंहिंजी सिंध धरती जे लाइ, पंहिंजे लाइ सोचियो। पाणी जा केॾा इशूज़ आहिनि, ॾिसो न, जिते पाणी न आहे उते माण्हू तड़पनि पिया था। जिते पाणी जी पोज़ीशन ख़राबु आहे उते ॾिसो त आबादगारनि सां कहिड़ी कंडीशन आहे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी ऐं असांजी दुआ आहे अलाह करे तव्हांजा फ़सल सुठा थियनि। तव्हां महिनत कयो ऐं असांजो फ़सुलु तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। थैंक यू सो मच।